कोशिश आहे त को बि ॿार किताबनि, ड्रेसुनि या बेंचुनि जी खोट सबबि तालीम खां महरूम न रही सघे। इन करे मुख़्तलिफ़ स्कूलनि में वञी शागिर्दनि ऐं शागिर्दनि जी सार लही रहिया आहियूं। इहा ॻाल्हि ॿारनि जी बीमारी जे माहिर डॉक्टर ऐं समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, ग़ुलाम नबी चन्ना ऐं ग़ुलाम सरवर चन्ना सां गॾु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मिर्ज़ा अली हसन बेग जे शागिर्दनि में किताब, पेन ऐं पेंसिलूं विरहाइण वारी तक़रीब में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त सिंध सरकार जे तालीम खाते पारां ऐलान बावजूदि अञा ताईं केतिरनि स्कूलनि में दर्सी किताब नाहिनि पहुची सघिया, जंहिंजे करे ॿारनि जी तालीम ज़ाया थी रही आहे। इन करे वक़्त जी ज़रूरत खे महसूसु कंदे मुख़्तलिफ़ स्कूलनि में किताब पहुचाया आहिनि। हिन इहो बि चयो त सिंध जी तालीम खे बहितर करण लाइ जोगा उपाउ वठणु घुरिजनि, पर अफ़सोस जो इन पासे ध्यानु नथो ॾिनो वञे। किताबनि विरहाइण दौरान डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल स्कूल जे मुख़्तलिफ़ क्लासनि में वञी ॿारनि जी तालीमी सरगर्मियुनि जो जाइज़ो पिणु वरितो, जिते स्कूल जे हेड मास्टर मिसरी ख़ान बिरोही ऐं मिस फहमीदा परवीन चन्ना खेनि स्कूल जी पढ़ाईअ बाबति ॼाण ॾिनी। किताबनि विरहाइण वारी तक़रीब में सकण प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, मिस उस्मा परवीन आरई, मोहम्मद बश बिरोही, अनवर रुस्तमानी, नूर मोहम्मद बिरोही, हिदायतुल्ला बिरोही ऐं सीनियर सहाफ़ी गुल मोहम्मद कीरो पिणु शरीक हुआ। इन खां अॻु स्कूल जे ॿारनि पारां आयल महिमाननि खे गुलदस्ता पेश करे संदुर शानदार आदर भाव कयो वियो।